नाज़रीन दड़ो मां ख़बर ॾींदा हलूं। टाउन इंतज़ामिया जी नाअहली गटर नालनि खे ढक न हुजण करे ॿुढड़ी औरत अंदर किरी सख़्त ज़ख़्मी। दड़ो शहर जे वार्ड 4 जे रवासी 60 वरनि जी मसमात हलीमा पंहिंजे घर वञी रही हुई त पाक चौक लॻ गटर नालो खुलियल हुजण करे हू उन में अंदर किरी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे शहरनि ॿाहिरि कढे वरितो। टाउन इंतज़ामिया जी नाअहली ते शहरनि ऐं सचाई सुत जे अॻवाननि समीउल्लाह मेमण मोलाई मुमताज़ सोढड़ो GM मक्सी सैफुल्ला इनायत मेमण सुमार सुमरो ऐं ॿियनि अमल TV सां ॻाल्हाईंदे चयो त दड़ो टाउन जे लखे अरबिया रुपया बचत हुजण बावजूदि शहर में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। रुगो गटर नालनि ते ढक लॻाइण जो ख़र्च बि नथो करायो वञे। करप्शन जी हद करे छॾी आहे। हिननि मुतालबो कयो त टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ जांच करे अवाम जो लुटियल पैसो वापसि करायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट समीउल्लाह मेमण, अमल न्यूज़ दड़ो।